वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत नेशनल सिक्योरिटी कमेटी जो इजलास वफाकी वज़ीर सर्विसेज चीफ और ॿियनि हसास इदारनि के सरबराहनि की शिरकत। इजलास दौरान मुल्क में अमन अमान की सूरतहाल जो तफ़सीली जायज़ो वरितो वियो। पधराई मूजिब इजलास में अमन लाइ कानून लागू कंदड़ इदारनि के किरदार की वाखाण और शहीद ऑफिसरनि और जवाननि के ख़राज अक़ीदत पेश किया वियो। बलोचिस्तान के इलाके खारान में फायरिंग अगूणू चीफ जस्टिस मोहम्मद नूर मसकज़ई मारिजी वियो। मोहम्मद नूर मसकज़ई के मस्जिद में नमाज दौरान गोलियों लॻियो। खेस तिबी इमदाद लाइ कोयटा मोकिलियो पियो वियो त रस्ते में ही फोत थी वियो। मोहम्मद नूर मसकज़ई बलोचिस्तान हाई कोर्ट जो चीफ जस्टिस ऐं वफ़ाक़ी शरई अदालत जो जज रही चुको हो। मुल्तान जे निश्चित अस्पताल कोसगर जो मंजर पेश करण लगी। निश्चित अस्पताल की छितां सबन की तादाद में लाश और इंसानी उज़वाहत कंहिंजा आहिनि। पंजाब हुकूमत अञा ताईं का बि तस्दीक या तरदीद न करे सघी। सबन की तादाद में मिलियल लाश मिलण की ख़बर बाद सॼे मुल्क ते सख़्तु तारी थी वियो। हुकूमत लाशनि की तादाद बि तस्दीक नथी करे सघे। पंजाब के वॾे वज़ीर परवेज़ इलाही मामले जो नोटिस वरितो। जांच लाइ 6 रुकनी कमेटी और यूनिवर्सिटी के वाइस चांसलर की सरबराही में 3 रुकनी कमेटी जोड़ी वही। कमेटी 3 ॾींहनि अंदर रिपोर्ट पेश कंदी। चौधरी परवेज़ इलाही चयो लाश छत ते उछला इंसान की तस्दीक है। जल्द इंक्वायरी मुकम्मल करे ज़िम्मेवारनि खिलाफ कार्रवाई कई वेंदी। पुलिस जो सर्दखाने में लाश रखण बाद को भी अमल दखल बाक़ी न होंदो। मुल्तान के CPO खुरम शहजाद निश्तर अस्पताल के छित तां लाश मिलण वारे वाक़े बाबत ॻाल्हाईंदे चयो त लावारस लाशन की तदफीन जो कम निश्तर अस्पताल के इंतजामिया जो है। CPO जो चवण है त कानून मूजिब पुलिस लावारस लाश अस्पताल में रखण की पाबंद है। उन्हनि जो छा करणो है वो तय करण अस्पताल इंतजामिया जो कम है। वारस अचण की सूरत में कानूनी कार्रवाई बाद अस्पताल इंतजामिया लाश वारसन हवाले कंदी है। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की वज़ीर आज़म से मुलाकात। वज़ीर आज़म हाउस की सिक्योरिटी बाबत वज़ीर आज़म की सदारत इजलास। आर्मी चीफ इजलास में शरीक। इजलास में वज़ीर आज़म हाउस की सिक्योरिटी बाबत और भी 4 ज़रीन मौजूद। इजलास में सलामती की सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। इंतकाम की सियासत यकीन नथा रखूं। इमरान खान जो एक ही मसइलो है किं भी खेस इक़्तिदार वापस मिले। बचा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो वज़ीर आज़म मरियम नवाज शरीफ की बरियत ते सवाल उथारिया विया। संदन बरियत अदालतन मां थी है। जजिस कैन बरी कयो है। मुस्लिम लीग नून कानून और आइन जो एहतराम करे थी। इमरान खान वटि पंहिंजी कारकर्दगी ॿुधाइण लाइ कुछ भी न आहे। आम चूंडूं आइन मूजिब वक्त ते थींदियूं। सिंध और बलोचिस्तान में बोर्ड सबो 8 खां 9 महीननि में चूंडूं थियण मुमकिन न आहे। इमरान खान चूंडूं न पर कंहिं ॿिए मक़सद लाइ तहरीक हलाए रहियो आहे। सुप्रीम कोर्ट सदाती रेफरेंस से आइन जे आर्टिकल 63A की तशरीह जो फैसलो जारी करे छड़ियो। आर्टिकल 63A की तशरीह जो अक्सरती फैसलो जस्टिस मुनीब अख्तर तहरीर कयो। 95 सफ़न ते बदल फैसले में सुप्रीम कोर्ट चयो त बागी मेंबर जो पार्टी हिदायतुनि के खिलाफ वधल वोट गड़प में शुमार न थींदो। बागी मेंबर की नाअहली जो मुद्दे जो तयन पार्लियामेंट करे। लाहौर हाई कोर्ट घरू मामलन वारे वज़ीर राणा सनावला जा गिरफ़्तारी वारंट मुअतल करे छॾिया। राणा सनावला जा गिरफ़्तारी वारंट स्पेशल जुडिशियल मैजिस्ट्रेट एंटी करप्शन पारां जारी कया विया हुआ।
राणा सनाउल्लाह वारंट के लाहौर हाई कोर्ट में चैलेंज किया हो। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच गिरफ्तारी वारंट मुअत्तल करे छॾिया। पंजाब के घरू मामलन वाले सलाहकार उमर सरफराज चीमा जो चवण आहे त पंजाब में दाख़िला ते वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह खे गिरफ्तार कयो वेंदो। सीटीडी कराची में चीनी शहरी जे मारजण वारे केस में जवाबदार के गिरफ्तार कर वरतो। वकार खुश नाले दहशतगर्द जो तालुक सिंध पीपल्स आर्मी सां आहे, जंहिं ॾोह जो इतराफ़ कयो आहे। चीनी शहरनि खे क़त्ल करण जो मक़सद दहशत पखेड़ण आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमून जी सीटीडी अमलदारनि सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां चीनी माहिरनि जी मुलाक़ात। चीन जे एक्सपर्ट ग्रुप पारां बोर्ड सबबि थियल तबाही बाबति रिपोर्ट तयार करण जे हवाले सां हिकमत अमली खां आगाही। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बोर्ड सबबि थियल नुक़सान जो हातमी तायुन बहाली जे ऑपरेशन में मददगार साबित थींदो। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत वफ़ाक़ी काबीना में शामिल पीपी मेंबरनि जो इजलास में वफ़ाक़ी वज़ीर शहरी रहमान, खुर्शीद शाह, नवीद कबरी ॿिया शामिल। काबीना में शामिल पीपी मेंबरनि बिलावल भुट्टो के खातनि जी कारकर्दगी बाबति आगाह कयो। बिलावल भुट्टो पीपल्स पार्टी जे वज़ीरनि खे सॼे मुल्क में खुलियल कचहरियुनि ज़रिए अवाम जा मसइला ॿुधण जी हिदायत करे छॾी। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां बरतानवी ममलकती वज़ीर लॉर्ड तारिक अहमद जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि समेत पाक बरतानिया ॿ तरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान ऐं बरतानिया जा गहरा तारीख़ी लाॻापा आहिनि। मौसमियाती तब्दीली जो मुक़ाबिलो करण लाइ पाकिस्तान ऐं बरतानिया खे गॾिजी कमु करणो पवंदो। पाकिस्तान ऐं बरतानिया विच में वापारी राब्तनि में वाधारो वक़्त जी ज़रूरत आहे। इलेक्शन कमीशन नंढी चूंड मुक़रर वक़्त ते कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। क़ौमी असेंबली जे 8 सूबाई सीटुनि ते चूंड 16 अक्टूबर ते थींदी। ईसीपी जी पधिराई मूजिबि नंढी चूंड दौरान पुलिस, रेंजर्स ऐं एफसीएल कार सिक्योरिटी जूं ज़िम्मेवारियूं संभालींदा। क़ौमी असेंबली जे 8 ऐं सूबाई असेंबली जे 3 तकनि ते नंढी चूंड दौरान फ़ौज मुक़रर। नंढी चूंड दौरान रेंजर्स, एफसी ऐं पाक फ़ौज जा जवान मुक़रर। नोटिफिकेशन जारी कयो वियो। रेंजर्स, एफसी ऐं पाक फ़ौज जा जवान नंढी चूंड वारनि तकनि में ड्यूटी सर अंजाम ॾींदा। इमरान खान हाफ़िज़ ज़रदारी पीपी ते इल्ज़ाम मड़े पंहिंजो कद वधाइण जी नाकाम कोशिश पियो करे। सूबाई वज़ीर शर्जील मेमून पीटीआई चेयरमैन इमरान खान जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो त इमरान खान पाकिस्तान जो सभ खां वॾो धाड़ेल आहे। इमरान खान मनी लॉन्ड्रिंग, फॉरेन फंडिंग समेत समें स्कैंडल्स में ज़ाहिर थियो। इमरान खान ॿुधाए त 4 वरियनि में कराची में कहिड़ो तहक़ियाती कमु थियो। नूरिया बरसानीअ जे केस में घुर्बल कोच जो ड्राइवर गिरफ़्तार। कोच खे बाहि लॻण ऐं 19 इंसानी जाननि जे ज़ियान बाद कोच मालिक जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा। नूरियाबाद पुलिस कोच ड्राइवर इमरान शेख खे गिरफ़्तार करे वरितो। साविशा में शागिर्दियाणी खे ज़्यादती जो निशानो बणाए फाश फोटो सोशल मीडिया ते वायरल कंदड़ मुबैना जवाबदार इमरान राजपूत खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जे वनन अटालन जे घेराव बाद बासर मुदाख़लत कंदे नौजवान जवाबदार इमरान राजपूत खे पुलिस हवाले कयो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। शागिर्दियाणी बिस्मा मेमन जूं ख़बरूं धरती टीवी न्यूज़ ते नशर थियण बाद मामले जो डीआईजी शहीद बेनज़ीर आबाद इरफान बलोच ऐं सेशन जज नौशर फिरोज नोटिस वठंदे जवाबदार जी गिरफ़्तारी जो हुकुम ॾिनो हो।
थुल पुलिस पारां 20 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान खे मुक़ाबलेबाज़ बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मुक़ाबलेबाज़ नौजवान मुजीब लाशारी खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुखवी नौजवान मुजीब लाशारी खे कंदकोट जे कचे वारे इलाइक़े मां बाज़ियाब करायो वियो। पाकिस्तान फाइनल में न्यूजीलैंड के 5 विकेटुनि सां शिकस्त ॾेई टिमुल्की T20 सीरीज़ पंहिंजे नाउ करे वरिती। क़ौमी टीम 164 रन्सुनि जो हदफ़ आख़िरी ओवर में पूरो करे वरितो। मोहम्मद रिज़वान 34, हैदर अली 31, मोहम्मद नवाज़ 38, शान मसूद 19 ऐं बाबर आज़म 15 रन्सूं ठाहियूं। बहितरीन कारकर्दगी ॾेखारण ते मोहम्मद नवाज़ मैन ऑफ द मैच करार।